नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त खैबर में खबर ईंदा खैबर लगाली पब्लिक स्कूल डेरोलाल विलेज में शागिर्दन जे इम्तिहानात खां पोइ कामयाब शागिर्दन पोजीशन खणण तां अली पब्लिक स्कूल में उस्तादन जी तरफां एक शानदार प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें ख़सूसी मेहमान डायरेक्टर सैयद अली असगर शाह, सैयद अफराज शाह, सरफराज मोरोजो मेहमान खास प्रोग्राम में शिरकत कई। प्रोग्राम की शुरुआत कलाम पाक सां कई वई। पोइ प्रोग्राम की शुरुआत पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दन के मेडल और सर्टिफिकेट सां नवाजियो वियो। नर्सरी क्लास में पोजीशन हासिल कंदड़ शागिर्द मुर्तजा शोएब इस्माइल ऐं केजी क्लास में शागिर्द अमान अली, मोहम्मद बख्श, सोमल अब्दुल रऊफ ऐं क्लास पहिरियों अली हसन, शायान अली, आसिम ऐं क्लास ॿियों मां हफ्सा, हकनवाज, महराज ऐं क्लास टियों मां शागिर्द इमाम अली, मोहम्मद आमिर, अजीम शाह ऐं क्लास चौथों मां आसिम, जान बीबी, मलिक ज़ादी ऐं क्लास पंजों मां शागिर्द आयशा अली शाह, खान ज़ादी ऐं क्लास छहों मां शागिर्द मोहम्मद अली, तानिया दुआ ऐं क्लास सतों मां अलीजा, फयाज, इरफान जिन शागिर्दन इम्तिहानात जूं फर्स्ट पोजीशनूं हासिल कयूं। इन्हनि कामयाब शागिर्दन के मेडल ऐं सर्टिफिकेट ॾिना विया ऐं प्रोग्राम में शिरकत कंदड़ उस्तादन शाह ज़मान शाह, जुबैर अली मोरोजो, सफदर अली शाह ऐं ॿिया पिण प्रोग्राम में मौजूद हुआ। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।